जय सचदानंद आयोलाल सभई चओ झूलेलाल। हलो दोस्तों, स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं बिहनि जी टेस्टी रेसिपी, बिह पालक, जेके तमामु ई टेस्टी ठहंदा आहिनि। बिल्कुलु जेको शादियुनि वारी भाॼी हूंदी आहे न, वियांहनि में तव्हां खाईंदा आहियो अक्सर बिह पालक, उन ई रेसिपी सां ठाहींदासीं। त बिहनि खे मां सुठे सां छिले कयो ऐं साफ़ सां जेको आहे न बिहनि खे धोई कयो। मां वटि जेके बिह आहिनि अंदरां ॾाढा साफ़ सुथरा आहिनि, बिल्कुलु हिन में को मिटी वग़ैरह कान्हे। जे अगरि तव्हांजे बिहनि में थोरी घणी मिटी हुजे न, त हुनखे जेको आहे न टहिकंदड़ पाणी में विझी करे थोरो लूणु ऐं बिह विझी थोरी देरि रखे छॾो, उन में जेके आहे न मिटी ॻरी वेंदी आहे। त बिहनि खे ॾिसो सुठे सां धोई करे मां हिन प्रकार सां हल्का तिरछा कटे वरिता। बिल्कुलु हिकदमि सिधा सिधा गोल गोल न कटिजो, हल्का ईअं तिरछा कटंदो न त उन सां जेको आहे न भाॼी ठहण खां पोइ ॾाढी सुहिणी लॻंदी आहे। ॾिसो हिन प्रकार सां तव्हांखे जेको आहे न बिहनि खे कटणो अथव। ॾाढा वॾा पीस न कटिजो, मीडियम साइज़ जा बिह तव्हां हिन प्रकार सां तिरछा तिरछा कटे करे रेडी करे वठो। हिते मां 3 बसर खया आहिनि। बसरनि खे छिले करे ऐं चॉपर में जेको आहे न मां हिनखे सफ़ा सनी सनी कुतर में कटे वठंदमि। तव्हां चाहो त डायरेक्टली छुरी चाकू सां बि हिनखे कटे था सघो, पर मां हिते हिनखे जेको आहे न चॉपर में बारीक सफ़ा बारीक जेको आहे न सनी कुतर हिनखे कंदमि। त असांजा बसर जेके आहिनि रेडी थी चुका आहिनि। बिल्कुलु हिन प्रकार सां तव्हांखे जेको न सफ़ा सनी सनी कुतर में हिनखे कटणो अथव। ऐं हिते मां वटि जेकर साई थूम हुई, सीज़न में साई थूम ॾाढी मस्तु ईंदी आहे मार्केट में। त साई थूम जी जेके न मां 8-10 गड़ियूं खई हुई आहिनि। जे तव्हां वटि साई थूम कान्हे त जेका सुकल नॉर्मल थूम ईंदी आहे उहो न जो बि इस्तेमालु करे था सघो। त साई थूम या पत्ता थूम ॿिन्हिनि खे मां बारीक बारीक कटे वरितो। 2 मां हिते कया आहिनि सावा मिर्च, मिर्चनि खे बि जेको आहे न बारीक बारीक असां कटे वठंदासीं। 1 इंच अदरक जो टुकड़ो मां खणंदमि ऐं अदरक खे जेको आहे न कद्दूकस करे हिन में विझंदासीं भाॼी में। तव्हां चाहो त थूम, अदरक ऐं मिर्च इनखे जेको आहे न मिक्सी नंढे पॉट में पीसे बि था सघो, चाहो त कुटे करे इन जो जेको आहे न दरदरो पेस्ट तव्हां ठाहे वठो। मां फ़िलहालु हिन प्रकार सां इस्तेमालु थी कयां। त हिते मां थूम, अदरक ऐं मिर्च सभिनीनि खे कटे रेडी करे वरितो। गैस ते मां कुकर रखियो आहे ऐं साइड बाय साइड जेको आहे न मां पालक कई आहे, लॻभॻि पाव खनि पालक आहे जेके मां सुठे सां धोई करे ऐं बारीक बारीक कटे वरितो। मां हिते पालक सां गॾु विझंदमि टमाटा बि चङा करे। त मां नंढी साइज़ जा टमाटा खया आहिनि, त 6-7 टमाटा बि मां खया आहिनि। ऐं हे जेके न देसी वारा टमाटा आहिनि, थोरा खटा हूंदा आहिनि, उन सां भाॼीअ जो सवादु ॾाढो सुठो ईंदो आहे। कुकर में मां खयो कौड़ो तेल। मां कौड़े तेल में भाॼी ठाहींदी आहियां। तव्हां जेको बि तेल खणंदा आहियो उहो तेल विझो। 2 नंढा फोटा खया, छिलको थोरो लाहे खयो हुनजो, नंढड़ो सो टुकड़ो खयो दालचीनी जो, नंढी नंढी साइज़ जा तेज पत्ता हुआ त मां 3-4 खया आहिनि। वॾी साइज़ जा अथव त तव्हां 2 बि था खणी सघो। 1 चमचो जीरो। हिननि सभिनि खे जेको आहे न मां गरम तेल में विधुमि ऐं थोरो सो हिनखे जेको आहे न वधीक न 20 सेकेंड खनि थोरो सो तड़की वञे जीरो ऐं जेको असां विधो आहे गरम मसालो उहो। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं बसर। ऐं बसर खे तव्हांखे जेको आहे न ॾाढो सुठे सां भुनणो अथव, ताकी जेको आहे न भाॼीअ जो कलर सुठो अचे। त जेतिरो सुठे सां बसर खे भुननि न थोरो ॻाढ़ो करे, त उन सां जेको न भाॼी में रंगत ॾाढी सुठी ईंदी आहे। बसर खे थोरो हलाए कयो ऐं हाणे हिन में जेको असां कटे रखियोसीं मिर्च, अदरक वग़ैरह सभु उहो विझंदासीं। त हिते 2 मिर्च सावा मां खया उहे विधा, 1 इंच अदरक जे टुकड़े खे कद्दूकस करे विधो ऐं साई थूम जे जॻह तव्हां नॉर्मल थूम बि इस्तेमालु करे था सघो। ऐं हिनखे जेको आहे न हाणे तव्हां सुठे सां भुनी वठो तेसिताईं जेसिताईं जेको आहे न बसर जो कलर ॾाढो सुठो सुनहरो नथो अची वञे। सुठो सुनहरो कलर जीअं ईंदो हुन खां पोइ असां हिन में विझंदासीं पालक। ॾिसो बसर खे भुनंदे भुनंदे लॻभॻि 4-5 मिंट थी विया आहिनि। बसर जो कलर ॾाढो सुठो सुनहरो थी चुको आहे। त हिन स्टेज ते तव्हां हिनखे भुनी वठो ऐं उन खां पोइ जेका बारीक असां कटे रखी आहे पालक, उहो पालक विझंदासीं। हे बिह पालक फ्रेंड्स ॾाढी टेस्टी ठहंदी आहे। मुंहिंजे चवण ते तव्हां हिकु दफ़ो इहा रेसिपी ज़रूरु ट्राए कजो ऐं बिल्कुलु इन तरीक़े सां ट्राए कजो। तव्हां ॾिसंदव कि ॾाढो जेको आहे न सवादु ईंदो आहे हिन भाॼीअ में। त पालक मां हिते विझी कई, पूरो कुकर ॾिसो त भरिजी वियो आहे, पर पालक खे भुनंदासीं त पालक जेको आहे न हेठि वेही रहंदी। त हिते सुठे सां जेको आहे न तव्हांखे पालक खे बि भुनणो अथव, ताकी जेको पालक जो कचोपन ईंदो आहे न, जेको भाॼियुनि जो कचोपन, उहो निकिरी वञे। ऐं जीअं जीअं पालक खे भुनंदासीं तव्हां ॾिसंदा हिन जो कलर बि थोरो डार्क थी वेंदो ऐं जेका आहे न मात्रा में बि इहा ॾाढी घटि थी वेंदी आहे। ऐं तेसिताईं तव्हांखे हिनखे सुठे सां भुनी करे रेडी करणो अथव। उन खां पोइ असां जेके टमाटा कटे रखिया आहिनि उहे टमाटा असां हिन में विझंदासीं
टमाटा विझण खां पोइ तव्हां तुरंत हिन में विझी छॾियो लूणु। लूणु विझण सां टमाटा जेको आहे न जल्दी ॻरंदा आहिनि, जल्दी सॉफ्ट थींदा आहिनि। हिनखे तव्हां करे वठो सुठे सां मिक्स, ऐं मिक्स करे ढके करे तव्हां हिनखे जेको आहे न थोरी देरि सिझाए वठो। लॻभॻि 4-5 मिंट मां टमाटनि खे पालक सां गॾु सिझाए वरितो, ऐं तव्हांखे जेको आहे न हाणे खुरपीअ सां चई तरह हिनखे महिटणो अथव। सुठे सां जेके टमाटा आहिनि न उन्हनि खे तव्हां महिटे करे बिल्कुलु हिनजी पेस्ट ठाहे छॾियो। इहा प्रक्रिया करण सां छा थींदो आहे न, टमाटनि में जेके थोरा पीसेस हूंदा आहिनि उहे खाइण में न ईंदा, ॾाढे सुठे सां मैश थी वेंदा, ऐं जेको आहे न भाॼीअ में रंगत बि ॾाढी सुठी ईंदी आहे। तव्हां चाहो त टमाटा पीसे करे बि विझी था सघो, पर टमाटा तव्हां हीअं विझो ऐं हिनखे भुनंदे भुनंदे तव्हां जेको आहे न ईअं मथंदा वेंदव, ईअं मैश कंदा वेंदव न, त उन सां भाॼी में सवादु ॾाढो ई सुठो ईंदो आहे। त जीअं लॻे तव्हांखे कि पूरा टमाटा सुठे सां मैश थी चुका आहिनि, उन खां पोइ तव्हां जेको आहे न हिन में विझो मसाला। मसालनि में मां विधमि हिते अधु चमचो हैड, 1 चमचो धाणनि जो पाउडर ऐं 1 चमचो ॻाढ़ा मिर्च। लूणु मां ऑलरेडी विझी खयो आहे, त लूणु मां हिते नथी विझां। ऐं सभिनि मसालनि खे सुठे सां पालक में जेको आहे न तव्हां थोरो सो भुनी वठो। जेतिरो तव्हां मसालनि खे भाॼी सां सुठो भुनंदव न, ओतिरो ॾिसो भाॼी में रंगत बि ॾाढी प्यारी ईंदी आहे, ऐं ख़ुशबू बि ॾाढी सुठी ईंदी आहे। त सुठे सां असां हिनखे जेको आहे न महिटे करे रेडी करे रखियो, ऐं हाणे असां हिन में विझंदासीं जेके बिह असां छिले करे कटे करे रेडी करे रखिया आहिनि उहे, ऐं बिहनि खे बि जेको आहे न तव्हां 2-3 मिंट सुठे सां कुकर में भुनी वठो, ताकी बिहनि में जेको आहे न मसालनि जो ऐं पालक टमाटे थूम जेको असां विधो आहे हिन में सभु कुझु उन जो सुठो फ्लेवर अची वञे। लॻभॻि 3 खां 4 मिंट तव्हां जेको आहे न बिहनि खे ज़रूरु भुनिजो, उन सां भाॼीअ में सवादु ॾाढो ई सुठो ईंदो आहे। मूंखे हीअ भाॼी थोरी सी रस वारी खपे, त मां हिन में पाणी विझंदमि। तव्हांखे सुकी खपे त बि मां तव्हांखे चवंदीमांव कि अधु कोप खनि पाणी ज़रूरु विझो सीटी ॾियारण खां पहले, ताकी जेका आहे न पालक तरे में चिपके न। त अधु कोप पाणी विझी बि तव्हां हिनखे सीटी ॾियारे था सघो, पर मां हिनखे थोरी ज़्यादा रस में ठाहींदमि, त मां पहले त हिन में विधमि 1 कोप पाणी, ऐं उनखे सुठे सां करे वरितो मिक्स। मूंखे हुन खां पोइ बि जेका आहे न थोरी रस घटि पई लॻे, त मां हिन में 2 कोप पाणी ॿिया ॿ विधा। टोटल मां 3 कोप पाणी हिन में विधो आहे। तव्हां पंहिंजे हिसाब सां पाणी घटि वधि थोरो करे था सघो। उन खां पोइ हिनखे करे वरितो सुठे सां मिक्स, ऐं इन खां पोइ मां हिन में विझंदमि गरम मसालो। गरम मसालो त ज़रूरु विझो, ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। त अधु चमचो मां गरम मसालो विधुमि, ऐं 1 चमचो कसूरी मेथी विधमि, ऐं हाणे बसि इनखे तव्हां करे वठो मिक्स सुठे सां, ऐं कुकर जो ढक लॻाए हिनखे तव्हां 3 खां 4 सीटी ॾियारो। हे बिह जेके आहिनि मुंहिंजे पेकनि जा बिह आहिनि, मां 3-4 सीटियुनि में जेके न ॾाढे सुठे सां ॻरी वेंदा आहिनि। जे तव्हांजे एरिया में बिह जेके ईंदा आहिनि उन में वधीक सीटी लॻंदियूं आहिनि, त 5-6 सीटी बि ॾियारे था सघो। इन सां गॾु मां ठाहियां थी चांवरनि जे अटे जो ढोढो। त चांवरनि जे अटे में थोरो सो लूणु विझी, ऐं मां जेको आहे न इन जो सॉफ्ट सो अटो ॻोथो। ढोढो जे तव्हां प्लास्टिक जी शीट जे मथां रखे करे वेलो था, त तव्हांखे थोरो हार्ड ढोढो पचाइणो हूंदो अथव। मां हथनि सां थपे करे ढोढा पचाईंदमि, त थोरो सो सॉफ्ट अटो थींदो आहे। ॾाढी ख़ुशबू सां जेको आहे न हस्बैंड खे बिल्कुलु बुख जेका आहे न वधी वई अथनि, त उहो अची करे मूंखां पुछनि पिया भई केतिरी देरि आहे रोटीअ में। त बसि भाॼी खे सीटी अचे थी, हेॾे मां जेको आहे न ढोढनि जो अटो बि रेडी करे रखियो। ढोढनि जे अटे खे मां थोरो सॉफ्ट ई रखियो आहे, छो जो त मां हे ढोढा हथ सां थपंदमि। त ॾिसो थोरो सो हथनि में हिन प्रकार सां तेल लॻाए करे थोरी सी जेका आहे न ढोढे जी मां चाणी खई, ऐं हिन प्रकार सां महिटे करे, ऐं थोरो सो हल्को सिलेंड्रिक शेप असां ॾींदासीं हिन चाणीअ खे, ऐं विच में थोरो तेल लॻाए, था चाहो त घी लॻायो, ऐं उन खां पोइ जेको आहे न हिन प्रकार सां 2 आङुरियुनि सां दॿाए ऐं ढोढो फोल्ड करे, ऐं धीरे धीरे हथनि सां तव्हांखे हिनखे फैलाइणो अथव। ॾाढी सावधानी सां धीरे धीरे तव्हां कजो, ताकी ढोढो फटे न। ऐं पहले त हिकु हथ सां थोरो सो चाणी खे फैलाए वठो, ऐं पोइ 2 हथनि सां तव्हांखे हिन प्रकार सां हिन ढोढे खे थपे करे ऐं वॾो करणो अथव। पूरो ढोढो तव्हांखे हथ में न करणो अथव। लॻभॻि 80% तव्हां ढोढो हथ में हिन प्रकार सां थपे वठो, बाक़ी 20% असां जेको आहे न तए ते हिनखे फैलाईंदासीं। त तओ बि मां साइड में रखे खयो आहे, तओ गरम थी चुको आहे। ॾिसो ढोढो मां सुठे सां हथ सां करे रखियो। नंढड़ी सी चांवरनि जे अटे जी जेका आहे न मां चाणी खणी हुनखे तेल में ॿोड़े तए खे सुठे सां ग्रीस करे वरितो गरम गरम तए में, ऐं उन खां पोइ ढोढो विझी करे ऐं हथनि सां ई ढोढे खे जेको आहे न हाणे तव्हां हिन में सुठे सां फैलाए वठो।
ॾाढो परफेक्ट ढोढो ठहंदो आहे हथनि सां बि, बट अॼुकल्ह जेको आहे न ट्रेंड में आहे, अॼुकल्ह जी जनरेशन सभु जेके आहियूं असां ठाहींदा आहियूं प्लास्टिक शीट ते रखे करे। पर अॼु जेको आहे न मूंखे बिल्कुलु उहो बचपन जी उहो मम्मी जी स्टाइल जी जीअं असांजी मम्मी ठाहींदी न हथ मां थपे करे उहा ठाहिण जो मन हुयो, त सोचियो अॼु उअं था ढोढा ठाहियूं। त हिन प्रकार सां जेको आहे न ढोढे खे पलटने हुए असां हिन में जेको आहे न तेल लॻाए ढोढा सेके वठंदासीं। ॾिसो तयारु आहिनि असांजा टेस्टी टेस्टी चांवरनि जे अटे जा ढोढा, जेके मथां त ॾाढा क्रिस्पी हूंदा आहिनि, अंदरां ओतिरा ई सॉफ्ट ऐं बिल्कुलु गर्मा गर्म जेको न ढोढो था खाओ बिहनि जी भाॼी सां, तमामु ई जेको न टेस्टी ऐं ॾाढो जेको न डिलीशियस ढोढो तयारु थींदो आहे। त हिते जेके न बचियल सभु ढोढा मां ठाहे कया ऐं ॾाढो जेको आहे न आनंद पियो थिए। अॼु मां काफ़ी लंबे अरसे खां पोइ जेको आहे न हिन प्रकार सां हथनि सां थपे करे ढोढा ठाता, त ॾाढो ई जेको न उहो बचपन जी यादि ताज़ा थी वई, छोकी असां जॾहिं नंढा हूंदासीं न त मम्मा हमेशह इन ई प्रकार सां ढोढा ठाहींदी। त बसि बचपन जी यादूं ताज़ा थी वई ऐं सवादु बि जेको आहे न ॾाढो ई ज़बरदस्तु थींदो आहे असांजे सिंधी ढोढनि जो। ऐं पूरे घर में जेका आहे न हिन भाॼीअ एॾो टेस्टी फ्लेवर पियो अचे न, जीअं जीअं कुकर में सीटियूं पई अचनि त जेको आहे न सभिनी जी बुख हिकदमि वधी वई आहे। त बसि चेक था कयो असांजी भाॼी, त ॾिसो भाॼी जेका आहे न असांजी परफेक्टली तयारु थी चुकी आहे ऐं ॾिसण में ई जेको आहे न तव्हांखे अंदाज़ो लॻंदो हूंदो की इहा भाॼी केॾी टेस्टी ठही हूंदी। कुझु भाॼियुनि खे कुझु रेसिपीज़ खे न चवण जी ज़रूरत न हूंदी आहे, ॾिसण सां ई जेको आहे न हुन जी शिकिल ॿुधाईंदी आहे की हुन में केतिरो सवादु हूंदो आहे। हिकिड़ो ॿी मां तव्हांखे खणी करे ॾेखारियां थी, ॾिसो तव्हां केॾो सॉफ्ट बी बिल्कुलु इहो मखण वांगुरु जेको आहे न ॻरी वियो आहे, हिकदमि सॉफ्ट सॉफ्ट सो बी ऐं 4 सीटियुनि में जेको न परफेक्टली बिह असांजा जेके न ॻरी वेंदा आहिनि। त सर्व था कयूं फ्रेंड्स, अॼु जी थाली असांजी बिह पालक जी भाॼी ऐं टेस्टी टेस्टी क्रिस्पी करारा चांवरनि जे अटे जा ढोढा, थोरी सी सलाद ऐं बसि आनंद वठंदासीं असांजी सिंधी थाली अॼु जी बिह पालक ऐं चांवरनि जे अटे जो ढोढो। त फ्रेंड्स कीअं लॻो तव्हांखे अॼु जी रेसिपी, मूंखे ज़रूरु ज़रूर सां कमेंट करे ॿुधाइजो। वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कजो ऐं मुंहिंजे चैनल ते अॻिते तव्हां छा था ॾिसणु चाहियो उहो बि मूंखे कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू फॉर वॉचिंग।